सभिनी के सलाम, मोरो वासिन के सलाम। जिए भुट्टो, या अली मदद। बड़ी मेहरबानी साईं जी। साईं हमेशा असांजी हिमायत में अड़ा प्रोग्राम रखंदो आहे। हिते शायद चौथो प्रोग्राम असां कयूं पिया इलेक्शन के हवाले से। उन में सभिनी का बेहतरीन प्रोग्राम आहे, पर बरसात थी पई। अल्हम्दुलिल्लाह मोरो जा हालात चेंज आहिनि। मोरो जी आवाम हिकिड़ी फरसुदा जेका सोच हुई उन मां निकिरी आई आहे। मोरो जी आवाम पंहिंजा फैसला पाण करण थी चाहे, पंहिंजे बेहतर मुस्तक़बिल जे लाइ करण थी चाहे। उन जो सबब आहे त असांजा मुखालिफ बौखलाहट जो शिकार आहे। मोरो में उन्हनि दोस्तनि खे जगह नथी मिले पई। कंहिंजी रस्ता रोक करण, वो बि शहीद राणी जी न्याणी जी आई पंहिंजे इलाके में न अचण ॾियण। वञी सघूं पिया, पर उन सां हिकिड़ी वॾी न्यूज़ूं ठहनि त साईं हीअं थी वियो, फलाण थी वियो। असां न पिया चाहियूं त असांजी लीडरशिप अॻे हिकिड़ी असांजी मोहतरमा शहीद थी चुकी आहे, ऐं को बि अणवणंदड़ वाक़ियो असां करण न पिया चाहियूं। शैतानगिरी जंहिं बि कराई आहे तमामु किरियल हरकत कई आहे, ऐं पोइ असां रूट चेंज कयोसीं ऐं मनाई खां असां सदूजा खां थींदा नौशहरो पहुताऊं। पर असांजा दोस्त इहो सम्झी वठनि त हीअ असांजी लीडर हुई, उनजे करे असां मुड़ी विया आहियूं। बाक़ी जे अहिड़े क़िस्म जी हरकतूं कंदो पोइ न्यू जतोई खां मोरो बि रस्तो अचे थो, न्यू जतोई खां डेपार जा बि रस्तो अचे थो, न्यू जतोई खां मिठाणी बि रस्तो वञे थो, ऐं सदूजा बि वञे थो, जेको तव्हांजी ॿनियुनि खां निकिरी पोइ निकिरे थो। पर पोइ वॾो मसइलो थींदो। जतोई साहब तो तमाम शराफत वारी सियासत कई है। तमाम अलाए कहते हलिया विया आहियो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां ॿाहिरों माण्हू खे मैसेज मिलनि पिया था पिया, ॿाहिरों माण्हू पिया था घुराइनि। तव्हांखे भुल आहे, जुतियूं जे हिते छॾाए न मोकिलियो मान न। अफ़सोस एतिरो आहे जो मां रिस्पेक्ट कंदो आहियां इन ख़ानदान जी, छाजे करे जो गुलाम मुस्तफ़ा खान जतोई असांजी पार्टी जो सिंध जो हेड बि रहियो, चीफ मिनिस्टर रहियो, भुट्टो साहब जो साथी हो, ऐं रिस्पेक्ट वारी सियासत कई आहे। असां इन करे फैमिली जी इज़त कंदा आहियूं। जो इहो मक़सदु न आहे त सियासत में तव्हां दादागिरी कंदो। असांजा बैनर फाड़ींदो, असांजा झंडा लाहींदो तव्हांजे पंहिंजे घरनि तां, घरनि जे वेझो, ऐं असां छॾे ॾींदासीं। सॼे तक में तव्हांजा झंडा ऐं बैनर लॻा पिया आहिनि। इंतिज़ामिया खे मां हिन प्लेटफॉर्म तां चवणु थो चाहियां त महिरबानी करे असांजा झंडा वापसि लॻारायो न्यू जतोई में। उन्हनि खे चयो त वञी असांजा झंडा लॻाइनि ऐं असांजा पंफलेट जेके हिननि फाड़िया आहिनि राति जे टाइम ते उहे वापसि लॻाइनि।
त ठीक ॻाल्हि न थींदी। बाक़ी रही इलेक्शन के ॾिसी वठंदासीं। इलेक्शन इंशाल्लाह तव्हां कल्ह बि हाराए विया आहियो, अॼु बि हाराए विया आहियो। बाक़ी जियाला वेठा आहिनि असांजा मोरेवासी मोराई वेठा आहिनि, चोरी थियण न ॾींदा इलेक्शन के। वोट जी भी चोरी करण न ॾींदासीं। जीअं 18 में तव्हां चोरी कराई, तव्हां जणे वणे के जिथे जिथे मिनतूं पता कयो पिया, असांखे ख़बर आहे। जिनजा तव्हां पेर वञी वठो पता पिया, उहा बि असांखे ख़बर आहे। ही अवाम तव्हांखे चोरी करण न ॾींदी। ऐं मां हिन प्लेटफॉर्म तां ॿुधाइण थो चाहियां, असांजो वोट चोरी थियो, असां सां धांधली थी, ये असां रोड रस्ता ब्लॉक करे छॾंदासीं, आरओ ऑफिस जो घेरा करे छॾंदासीं। तव्हांजी आरओ ऑफिस ते घेरा करे वेही रहंदा, को रिज़ल्ट न निकिरंदो। ईअं जंहिं असां सां का बदमाशी करण जी कोशिश कई वई। तव्हांजी महिरबानी। जीअ भुटो।